शहदादपुर में भील बरादरी जो पुलिस की ज़ातिन खिलाफ एहतजाज। मेहमान थी आयल नौजवान के खंबे गुम करण जो इल्ज़ाम। फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो। शहर की नई बस्ती पाड़े के रहवासिन भील बरादरी मिठू भील फोटो भील चनो भील की अगवानी में पुलिस खिलाफ प्रेस क्लब आरो एहतजाजी मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन दाहियो तो पुलिस चादर चौधीवारी जो तकद्दुस पायमाल करे घरन में दाखिल थी ॿारनि ऐं औरतुनि ते तशद्दुद करे मेहमान थी आयल नौजवान प्रीतम भील के खंबे गुम करे छॾियो आहे। फोटो भील मूजिब भाणे जे भागचंद भील की घरवारी श्रीमती अनीता के माइटन पारां जबरदस्ती कैद करण वारे मामले ते कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराइण बाद पुलिस नारी के कोर्ट में पेश करण बदिरां मुखालफन जी विंगार वांदे घरन ते चढ़ाई करे हमराह के खंबियो आहे। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी खंबियल गुम कयल प्रीतम भील के आज़ाद करे कैद कयल श्रीमती अनीता के कोर्ट में पेश करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।